अस्सलामुअलैकुम दोस्तों, मां यहाँ वसीमुल हसन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी मैसेज। दोस्तों, सिंध जे मुख़्तसर तारीख़ जी चौथीं क़िस्त में असां ॼाणंदासीं मुहम्मद बिन क़ासिम जी सिंध ते काह। मुहम्मद बिन क़ासिम पहिरीं मंज़िल शिराज़ में कई। उते 6000 घोड़नि वारा ऐं 6000 सवार उठनि वारा ऐं 3000 बार जा उठ जे हजाज पुठियां मोकिलिया हुआ। से अची उते पहुता। शिराज़ मां घणनि माण्हुनि ऐं घोड़नि जूं ज़रहूं ऐं कोठनि भञण जूं कलूं ऐं ॿियो ज़रूरी जंगी सामान ऐं खाधे जी सरसात गॾु करे मुहम्मद बिन क़ासिम पाण मकरान ॾे मुंहुं रखियो ऐं ॻच जेतिरा ॿेड़ा समुंड जे रस्ते सिधू देबल ॾे मोकिलियईं। हिन मकरान ऐं लस ॿेले मां लंघी देबल ॾांहुं रुख़ कयो ऐं सन 711 ईस्वी याने 93 हिजरी जे मुहर्रम जे 10 तारीख़ याने हशर जे ॾींहुं देबल में अची पहुतो। सामान जूं ॿेड़ियूं बि उन्हीअ विच में उते अची रसियूं। पोइ मुहम्मद बिन क़ासिम चौधारी खाही खणाई लही पियो ऐं जंग जूं तयारियूं करणु लॻो। उन्हीअ वक़्तु धारे ॾाहर जो पुटु जेसीअन नेरून याने हैदराबाद में हो, पर पीउ जे हुकुम मूजिबि हू मुहम्मद बिन क़ासिम जे साम्हूं न थियो। 7 ॾींहंनि जे आराम ऐं तयारी खां पोइ मुहम्मद बिन क़ासिम देबल जो क़िलो वरितो ऐं जेकी मंदर उते हुआ से फुरियाईं, जेकी मुसलमान क़ैदी उते हुआ से छॾायईं। देबल जो हाकिम भॼी नेरून ॾे वियो, जो लड़ाईअ खां सवाइ हथ अची वियो। उते हिकिड़ो नाइब मुक़ररु करे मुहम्मद बिन क़ासिम सेविस्तान याने सेवन ॾे कायो। उते जो हाकिम जो ॾाहर जो सौट हो, सो संदसि पुट वांगुरु भॼी वियो ऐं अरबनि आसानीअ सां उहो क़िलो बि फ़तह कयो। पोइ मेहरान दरियाह लंघे हिन भर थियो ऐं अलवर ते काहण जो इरादो कयईं, पर ॿेड़ियूं मौजूदु न हुयूं। तंहिं करे मोटी नेरून मां लंघी साकर में आयो ऐं उते ॿेड़ियूं गॾु कयईं। त अज़ीज़ान, अॼु जी क़िस्त इते ख़तमु थी। वरी मिलंदासीं सिंध जे मुख़्तसर तारीख़ जी 5वीं क़िस्त में। तेसीं ताईं रखंदा पंहिंजो ख़्यालु ऐं पंहिंजनि प्यारनि जो ख़्यालु ऐं असांजे सिंधी मैसेज जे हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो, त जीअं असां सिंध जी मालूमात ऐं सिंध जी तारीख़ तव्हां ताईं पहुचाए सघूं। अस्सलामु अलैकुम।